अस्सलाम वालेकुम जी। धरती जी शाम में मां तनी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमेद कयूं था ठीकु हूंदो। ऐं हमेशह वांगुरु अॼु बसि इहा ई दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। जीअं तव्हां ख़बर आहे असांजो प्रोग्राम सूमर खां जुमे ताईं लाइव प्रोग्राम आहे असांजो, जेको आहे 5 खां 6 वॻे ताईं, जंहिंमें लाइव कॉल्स बि वठण जी असां कोशिशि कंदा आहियूं। पर लाइव कॉल हमेशह जॾहिं कयो त पंहिंजो जेको आहे आवाज़ टीवी जो उहो बंदि करे कंदा कयो। बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं अॼु बि असांजे स्टूडियो में अहिड़ियूं शख़्सियतूं मौजूदु आहिनि जिन सां कचहरी करे कुझु न कुझु नॉलेज ई मिलंदी। छो जो असांजो प्रोग्राम करण जो मक़सदु इहो हूंदो आहे या असांजी कोशिशि इहा हूंदी आहे असां अहिड़े महिमाननि खे घुरायूं जंहिंमां कुझु न कुझु वरी असांखे बि सिखण जे लाइ मिले। छो जो प्रोग्राम जो मक़सदु जेको को बि प्रोग्राम हूंदो आहे उन जो मक़सदु ई कुझु न कुझु उन मां हासिलु करणु हूंदो आहे। त अॼु जेके असां ॿ शख़्सियतूं आहिनि, हिकु जेका शख़्सियत आहे उहा जेको आहे तमामु सुठे आवाज़ जो जेको आहे मालिक आहे, उहे बि असां गॾु आहिनि। ऐं उन खां अलावा जेका तमामु सुठी होस्ट आहे ऐं हर कंहिंजी पसंदीदा आहे ऐं हर टॉपिक ते जंहिं टॉपिक ते तव्हां हुनखे चओ उन ते मतिलबु ॻाल्हाए वेंदी आहे ऐं पूरी लहंदी आहे ऐं खोड़ सारो सुठो कमु उन्हनि जो थियलु आहे। उन्हनि खे वेलकम कंदासीं। त सभ खां पहिरियां जेको आहे असां सां माशूक़ अली खोखर साहब गॾु आहिनि, उन्हनि खे असां वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आहियो। उन खां पोइ जीअं मां होस्ट जी ॻाल्हि कई त होस्ट बि जेको आहे न उहा असांजी उहा होस्ट आहे जेका हरफ निमोल आहे। सो बिना देरि असां जेको आहे उन्हनि खे वेलकम कयूं था। सुहिणी पारस असां सां गॾु आहे, उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अज़रा, वेझर में त आई हुअसि। हा अगेन तॾहिं चयो भई न ॿीहर कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहे। तूं ॿुधाए ठीकु आहीं? मां बिल्कुलु ठीकु तव्हांजे साम्हूं आहियां ऐं सुहिणी पारस खे स्पेशली थैंक्स कंदासीं जॾहिं तव्हांखे घुराईंदा आहियूं तव्हां हलिया ईंदा आहियो असांजे सॾ इन करे धरती मुंहिंजो घर आहे। घर आहे बिल्कुलु। ऐं असल में धरती सभिनी जो घर आहे। धरती ते काफ़ी असां जेके बि तक़रीबन मीडिया सां रिलेटेड माण्हू आहिनि धरती ते घणो टाइम असां गुज़ारिया। ॿिया चैनल्स बि असांजा सम्झो लाइक पंहिंजा ई आहिनि, उते बि सुठो टाइम गुज़रियो, पर धरती ते सभिनी जो टाइम घणो ई गुज़रियो। हा, पर मां वरी इन करे बि ॻाल्हि कंदसि छो त मूंखे जेको मैदान मिलियो न, हा, उहो धरती टीवी ॾिनो। अच्छा, अॻिते वधण जो। सही। या मूं में जेका अहलियत हुई न, उहा धरती टीवी वारनि या ज़ोहेब ज़रदारी साहब उन्हनि ॾिठो त हीअ माई आहे जेका ही शयूं ॾुखियूं करे सघे थी। सो उन्हनि मुंहिंजी उहा अहलियत सुञाती ऐं मूंखे मैदान ॾिनो। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। असां चाहींदासीं त वरी धरती जे मैदान ते अचो तव्हां। आणियो न, असां त चाहियूं था त आणियो जल्दी। भाई ॿुधी छॾियो आहे माना चाहिनि थियूं, बसि रुॻो तव्हांजे क्यू जी देरि आहे। अच्छा सुहिणी जेको आहे हूअं त हाणे सभिनी खे ख़बर आहे खोड़ सारा इंटरव्यूज़ तव्हांजा अख़बारुनि में, टीवी ते, सोशल मीडिया जो दौरु आहे। तव्हां हूअं सोशल मीडिया ते आहियो? हा बिल्कुलु। पेज आहे तव्हांजो पंहिंजो? बिल्कुलु। हा, त उन ते हर कंहिंखे ख़बर आहे त सुहिणी पारस जो कहिड़ो कमु आहे या कहिड़ी कहिड़ी जॻह ते जेको आहे सुहिणी पारस पंहिंजो नालो जेको आहे कमायो आहे। पर हाणे रिसेंटली तव्हां जेको आहे मतिलबु ॿ खां 3 साल थिया हिकिड़ी ॿारनि जे हवाले सां हिकिड़ी तहरीक शुरू कई, त उहा तहरीक कीअं, थोरो असांखे उन जे बारे में ॿुधायो, कीअं स्टार्ट कयो, कंहिंजो आइडियो हुयो, कीअं इहा स्टार्ट थी? एक्चुअली तव्हांखे ख़बर आहे त हालतूं अहिड़ियूं आहिनि जो नंढड़ा ॿारड़ा गुम थियणु रोज़ जे ॾींहं जी ॻाल्हि आहे। हर ॿिए ॾींहुं पाण ॿुधूं था ॿारड़ा गुम थियणु। उन ते 1.5 साल अॻु लियाकत जलबाणी जेको चेयरमैन आहे असांजे तहरीक जो, तंज़ीम जो, नंढड़ी तंज़ीम आहे हिकिड़ी, पर कमु वॾो आहे। छो त ॿार असांजो ईंदड़ वक़्तु आहिनि, माना कमु वॾो आहे ऐं उहे गुम आहिनि। लियाकत जलबाणी उन्हनि असां सां राब्तो कयो त हीउ हिकिड़ो कमु सोचियो आहे, साथ ॾींदो? असां शुरूआति कईसीं 1.5 साल अॻु ऐं उन में असां पाबंद कोन थियासीं। मज़हबनि जे मतभेद खां हटी करे, ॿोलियुनि जे मतभेद खां हटी करे, छो त ॿार खे ख़बर न आहे त मां केरु आहियां। गुल त गुल आहे न, गुल कहिड़ो बि हुजे तव्हां हुनखे छा चवंदो? गुल ई चवंदो। ॿार त ॿार आहे। उनखे शुरू कयोसीं ऐं ॾाढो सुठो फीडबैक मिलियो, हद खां वधीक। वॾी ॻाल्हि अचीवमेंट इहा आहे 3 ॿार असां रिकवर कराया। ओ माशाअल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई 3 ॿार तव्हां रिकवर कराया आहिनि, त ओवरऑल जीअं हिकिड़ी तंज़ीम हूंदियूं आहिनि या जीअं तव्हांजी तहरीक हले पई हिन महिल, त तव्हां सिंध ताईं महदूद आहियो या सिंध खां ॿाहिरि बि? न ओवर पूरे पाकिस्तान असांजे हुन में नज़र में आहे ऐं शुरूआति सिंध खां कई आहे ऐं हिकिड़ी हिंदू ॿारड़ीअ खां शुरूआति कई, प्रिया कुमारी। अच्छा। त जीअं माण्हुनि खे जेके अक़लियती बिरादरी जेका आहे न, उन्हनि खे जेको डपु आहे न, छो त असांजो मुल्क बराबरी जी बुनियाद ते ठहियो आहे। सभु बराबरि आहियूं ऐं सभु इंसान आहियूं। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान
त उहा हिंदू बिरादरी या अक़लियती बिरादरी जेका पाण खे इनसिक्योर सम्झे थी उन्हनि खे पक ॾियाराइण लाइ असां प्रिया कुमारी खे प्रोमिनेंट रखियोसीं। सही। ॿियनि ॿारनि लाइ वेड़ असांजी सभिनी लाइ आहे, सॼे पाकिस्तान में शुरूआत हितां खां आहे। शुरूआत असां प्रिया कुमारी खां कईसीं। अच्छा जॾहिं सुणी ज़रूरु पुछंदसि, जॾहिं तव्हां उनखे बाज़ियाब करायो, चलो उन्हनि जे मालिकनि खे त उअं ई मतिलबु ख़ुशी हूंदी, उन टाइम तव्हांजो छा फीलिंग्स हुयूं? फस्ट टाइम छो जो तव्हां अहिड़ो कोई कमु कयो ऐं माना तव्हांजे हथां इहो बि हिकिड़ी ख़िदमत ख़ल्क़ आहे न, त छा फीलिंग्स हुयूं? क़ुर पाक में सभ खां पहिरीं शइ जेका आहे न, या पहिरियों अहसासु उहो इंसानियत जो आहे, या सबक़ु या दर्स चओ उहो इंसानियत जो आहे। जॾहिं असां 3 ॿार रिकवर, प्रिया कुमारी अञा त रिकवर न थी आहे, कोशिशि में आहियूं। सिंध हुकूमत आॾो बर्ज़ रखियो आहे त असांजी सपोर्ट कनि, साथ ॾियनि ॿारड़ी खे ॻोल्हण में। पर हू जॾहिं ॿारड़ा असां रिकवर करायासीं न, ऐं जंहिं ॾींहुं पहिरियों ॿार असां रिकवर करायो ऐं असांखे पुलिस वारनि फ़ोन कई त हीउ ॿारड़ो मिलियो आहे, अची माइट वची सुञाणप करायो, उन वक़्तु अहसासु बिल्कुलु ईअं हुआ ॼण मुंहिंजो बचो गुम थियो, मुंहिंजो बचो मिलियो आहे। ऐं मां नचणु शुरू थी वियसि थाणे में। थाणे में उथी माना मां ईअं जीअं रड़ियूं कोन कबियूं आहिनि कंहिं ख़ुशी जी ज़ाहिर, मां ईअं, हुनजी माउ त रोए पई सुॾकनि में ज़ाहिर। 4 सालनि खां हुन ॿारड़ो गुम हुयो। घणे सालनि जो हुयो? उहो 8 साल जो ॿारड़ो। अच्छा, 4 साल जो त गुम थियो, 4 साल खां पोइ मिलियो। 4 माना घणनि साल थियो पोइ वञी, ठीकु आहे। त हुनजी माउ त रोए पई, पर मां ख़ुशी में माना अचीवमेंट सम्झां पई, भले हिकिड़ो ई ॿारु। पोइ वरी ॿियो ॿारु रिकवर करायोसीं मलीर खां। अच्छा। पोइ वरी टीं ॿारड़ी, उहा त बिल्कुलु नंढड़ी 3 सालनि जी ॿारड़ी, पंहिंजे ई चाचे खईं, उहा रिकवर कराईसीं। माना ईअं सम्झ 1.5 साल में असांजे लाइ प्रिया कुमारी ताईं न पुॼी सघिया आहियूं जेका असां तहरीक शुरू कईसीं, पर हीउ बि वॾो कमु आहे हिकिड़ो, कंहिं माउ जी हंज में हुनजो ॿारु आणे वापसि रखणु। बिल्कुलु। अच्छा, जीअं ॾिसो असां हमेशह ॿुधोसीं त ॿार इहे जेके आहिनि चोरी थी था वञनि या ॿार किडनेप थियनि, हमेशह इहो ॿुधोसीं, माण्हू खणी था। पर तव्हां जेको आहे न इन मक़सदु ताईं पुॻो, त हिननि जो मक़सदु छा आहे? ॿारनि खे अॻुवा छो था कनि? माना ॿिए हिकिड़े ॿार खे अॻुवा करे पाण वटि रखणु मक़सदु छा आहे? मक़सदु हिकिड़ो त भुंग आहे, ठीकु आहे। अॻे इहो तसवुर हुयो, हाणे बि आहे भुंग वठण वारो, हाणे बि आहे। पर हाणे घणो जेको आहे न माफ़िया आहिनि, उहे ॿार सेल थियनि था, उन्हनि खे ॿाहिरनि मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वञे। वॾा वॾा हाई प्रोफाइल केस बि तव्हां ॿुधा हूंदा, नाला मां कोन खणंदसि, जिन खे पिणु अरेस्ट कयो वियो इन हवाले सां ई त हू ॿार स्मगल कंदा हुया। वॾा वॾा इदारा बि अचनि था, मां नाला कंहिंजा बि कोन खणंदसि, पर ओवरऑल हिकिड़ी ॻाल्हि थी ॿुधायां, उन्हनि जो कमु रुॻो इहो हुयो त इहे ॿार असांखे विकिणणा आहिनि। पोइ डॉलर्स में, बिलियंस में, मिलियंस में, ट्रिलियंस में उहे ॿार सेल थींदा हुया। हुननि जो हाणे जेको मक़सदु आहे न, हिकिड़ो कारोबार आहे, वापारु आहे। बिल्कुलु। ऐं तमामु सुठी हिकिड़ी तव्हांजी तहरीक आहे, इहा हले पई, ऐं दुआ आहियूं त अञा तव्हां इनखे वधायो। ऐं इहे जीअं तव्हां चयो त न पूरी सिंध में, पर असां पूरे पाकिस्तान लेवल ते कोशिशि कयूं था त जिथे जिथे तव्हां जी कोशिशि जेका आहे उहा कामयाबु थी सघे, ऐं त सुठी ॻाल्हि आहे तमामु। अच्छा, जेको आहे माशूक साबिय सां गॾु उन्हनि सां बि जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा, तव्हांखे कीअं लॻो हिननि जी तहरीक जे हवाले सां? ई मां पुछां। तमामु बहितरीनु कमु आहे हिननि जो, तमामु बहितरीनु कमु आहे। पर अधी जेका ॻाल्हि कई त मां कुझु नाला नथी खणी सघां जेके हिन में इनवॉल्व बि आहिनि, ऐं नाला बि नथी खणी सघां, इहो ॾुखियो लॻो। जेकॾहिं असां इहा ॻाल्हि क्लियर कंदासीं त अॻियों माण्हू खे बि न, इन जो कारण इन जो कारण इहो आहे त असां छो पंहिंजे वेरीअ खे वार्न कयूं। न हिकिड़ो माना जेकर असां नाला था खणूं त हू छा चइबो आहे त ख़बरदार थी वेंदा, हू ख़बरदार थी वेंदा। असां त कमु पिया कयूं न, स्टिल कमु पिया कयूं, हू ख़बरदार थी वेंदा न। असां कयूं पिया, पर हू तरीक़ेकार मटाए छॾींदा। उन्हनि जे चेहरे तां असां हिकिड़ो पर्दो त लाहियूं त जेकॾहिं हू ॿियो को नकाब पाए, जेकॾहिं ॿियो कमु शुरू था कनि त माण्हुनि जे ज़हन में थो अचे त इहो ई माण्हू आहे जेको हे कमु बि कंदो हुयो। हा बिल्कुलु, पर इहो इन लाइ असां हिकिड़ो वक़्तु सोचियो आहे, उन वक़्त ते असां उन्हनि खे पधिरो कंदासीं ऐं ज़रूरु इंशाअल्लाह। अच्छा, माना तव्हां ईअं था चवणु चाहियो त जंहिंखां बि ॿार अगरि बाज़ियाब थियो त उनजो नालो ॿुधायो, किथां थियो या ॿार कहिड़े मक़सद जे लाइ अगवा थियो, त उहो ई त हिननि त इहो त ॿुधायो त हाणे कहिड़े मक़सद जे लाइ उहे कनि था अगवा। छो जो आए ॾींहुं असां ॿुधूं था कंहिं शहर मां, कंहिं पाड़े मां, कंहिं उन मां ॿार जेके आहिनि उहे अगवा कया अथनि। हॉस्पिटल्स मां बि ॿार अगवा थी था वञनि। जीअं 3 सालनि जो चयो त 3 सालनि जो ॿारु केतिरो आहे। सो इहो उन्हनि जो ज़ाहिर ॻाल्हि आहे मेन मक़सदु इहो ई हूंदो। सो बहरहाल ब्रेक जो टाइम थियो आहे, त ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, पोइ अची जेको आहे माशूक भाउ खां जेको आहे न ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं। वठूं था ब्रेक।
वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं सोणीअ सां गॾु आहे माशूक भाभीअ सां गॾु आहे। अच्छा कचहरी असांजी हलंदी रहंदी ऐं हले बि पई, पर जेको आहे हाणे जीअं ई आया आहियूं त हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं, पुछंदासीं पहिरियां त छा ॿुधाईंदा असांखे। जी छा ॿुधाईंदो असांखे माशूक साहब? अधी मां जेको हे माहौल हले पियो जंग जो हा इंडिया सां, हुन जे लाइ हिकिड़ो गीत लिखियो हुयो मूं। अच्छा अच्छा, लिखियो बि तव्हां आई आहे? कंपोज़िशन बि मुंहिंजी आहे, उर्दू में आहे। उहो सभिनी पंहिंजे वतन अज़ीज़ जा जेके बि आहिनि, ठीकु आहे, हाणे उन्हनि नाम कंदुसि। ए पाक वतन के रखवालो, तुम शाद रहो आबाद रहो। ए पाक वतन के रखवालो, तुम शाद रहो आबाद रहो। तुमसे ही वतन में खुशियाँ, तुम शाद रहो आबाद रहो। ए पाक वतन के रखवालो, ए पाक वतन के शाहीनों, तुम्हें सारी दुनिया जानती है। दुश्मन को ढूंढ के मारते हो, इंडिया की फौज भी जानती है। ललकारा है शेरों को, भागो मोदी जो भाग सको। ए पाक वतन के रखवालो। भाग सको तो भाग सको, भॼी त विया वीचारा आख़िर में भॼी विया। सो बहरहाल हूअं मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि, हाणे त माहौल ई ख़तमु थी वियो, पर अवाम जेको आहे आम अवाम जीअं असां सभु आहियूं, इहो कोई बि न पियो चाहे, न हिन तरफ़ या हुन तरफ़ त कोई जंग थिए या केरु कुझु नुक़सानु थिए। बहरहाल अलाह सां घणे नुक़सान खां जेको आहे वरी बि बचाए छॾियो ॿिन्हिनि खे। सभु हो छा चवंदा आहिनि, थदकार थी वई, थदकार थी वई, ठापुर थी वई, ठापुर थी वई, ठापुर थी, सिंधी में इहो ई चवंदा आहिनि। अच्छा सोणी, हूअं जेको आहे तव्हां खोड़ सारे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअं जीअं इदारो थींदो आहे, खोड़ सारा असांजा अहिड़ा इदारा आहिनि जंहिंमें तव्हां कमु बि कयो आहे, मुख़्तलिफ़ ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि कया अथव, खोड़ सारा प्रोग्राम, एतिरा तव्हां प्रोग्राम कया शायदि तव्हांखे हाणे यादि केतिरा प्रोग्राम कया। सो माना तव्हांखे पाण किथे माना हिकिड़ो हूंदो न, मां हिन शइ में वॾी मुतमिन थियसि ऐं मूंखे लॻो त हा जेको मुंहिंजो एम हो उहो मूंखे हासिलु थियो, त ज़िंदगी में सोणी जो जेको एम हो उहो उनखे हासिलु थी वियो आहे या अञा उनजे पोयां हुआ? अज़रा उञ त सदाईं रहंदी आहे, सही, ऐं उञ रहण बि घुरिजे, छो त जॾहिं असांखे कंहिं बि शइ जी, कंहिं बि कम जी या पाणीअ जी उञ जेसिताईं रहंदी आहे तेसिताईं पाणीअ जो क़दुरु बि त हूंदो आहे न। हा बिल्कुलु, त उञ रहणु घुरिजे ऐं उञ रहंदी आहे। जीअं फ़नकार आहे, कॾहिं बि कोन चवंदो त मां मुतमिन आहियां। सही, मूंखे जेको सभिनी खां वधीक सुठो लॻो, मूं शुरूआति रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां कई, मेज़बानीअ जी। साइण तनवीर जूने जो हिकिड़ो वॾो नालो आहे असांजी धरतीअ जो, उन्हनि सां गॾु। सो मेज़बानी में मूंखे सुठो लॻंदो आहे, कंफर्ट लॻंदो आहे, मज़ो ईंदो आहे माण्हुनि सां कचहरी कंदे ऐं उन्हनि खां हाल अहिवाल वठंदे, ॿियो ख़बर ज़िंदगी कीअं बि गुज़रे। सो बाक़ी अचीवमेंट गोल मूं पंहिंजो कोन ठाहियो आहे। अच्छा, न इहो भले छो? इन जो कारण इहो आहे त ईंदड़ घड़ीअ जी, सुभाणे जी जेको माण्हू प्लैनिंग्स कंदा आहिनि न, असांखे ईंदड़ साह जी ख़बर ई न आहे। थी सघे थो त हीउ तूं मां जेको ॻाल्हायूं पिया न, पाण टई ॻाल्हायूं पिया न, आई थिंक मुंहिंजो बिलीव आहे, मुंहिंजी पक आहे त इहा ज़िंदगी आहे जेको पाण हिन वक़्तु ॻाल्हायूं पिया, का घड़ी जी ख़बर कान्हे। सो छा अॻिते जी प्लैनिंग कयूं? सही, इहो बि सुठो आहे। ऐं हक़ीक़त में माण्हू हक़ीक़त पसंदि हुजे त इहो सुठो आहे। तव्हां मतिलबु कीअं आहियो? माना हूअं त हिकिड़ा सिंगर जेके आहिनि उन्हनि जी त जेका असां स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं त भई ठीकु आहे, हीउ सिंगर आहे ऐं ईअं, पर तव्हांजी जेका फील्ड आहे उन में वरी कहिड़ी कहिड़ी शयुनि जो तव्हां ख़्यालु रखंदा आहियो? स्पेशली जीअं तव्हांजे हिन सिंगर्स जे बारे में चयो वेंदो आहे भई इहे खाइण पीअण जे हिसाब सां खोड़ सारो ख़्यालु रखंदा आहिनि, रियाज़ जो खोड़ सारो ख़्यालु रखियो वेंदो आहे, त छा हिकिड़ो सिंगर जॾहिं सिंगर थी थो वञे, जीअं तव्हां आहियो, खोड़ सारा तव्हांजा कलाम मशहूरु आहिनि, त छा पोइ उन्हनि शयुनि जी ज़रूरत नथी पए, रियाज़त जी बि या खाइण पीअण में? रियाज़त जी ज़रूरत पवे थी रेगुलर उनजे करे जो गले जा जेके कार्ड्स आहिनि उहे पोइ ख़तमु थींदा जेकॾहिं रियाज़ न कंदासीं असां। अच्छा, मतिलबु आवाज़ ते असरु पवंदो? असरु पवंदो। हींअर मूंखे अॻे महीने जी 4 तारीख़ ते अटैक थियो
हाणे एंजियोग्राफी कराई आहे मुताज़ी अच्छा त उन जे करे थोरो रियाज़ न कयो आहे त गलो थोरो उन करे थकल थकल ईअं महसूसु थिए पियो फस्ट प्रोग्राम आहे अदा हिज़बुल्लाह यादि कयो चई अदा तबियत सही आहे त अचो उन करे हाज़िर थियासीं ॾींदो ज़िंदगी ॾींदो असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे सो तव्हांखे आहे छा हार्ट जो प्रॉब्लम रहियो आहे जी जी फर्स्ट टाइम ई थियो फर्स्ट टाइम ई थियो अचानक हा अल्लाह पनाह मर्ज़ ओचितो ई थींदा आहिनि। ओचितो अच्छा अगरि हिन ॻाल्हि कई उहा माना थी त पल जी ख़बर कोन्हे का इंसान खे हिननि चयो त मूंखे कॾहिं रहियो न आहे अहिड़ो कुझु बि न कंहिं बि ॻाल्हि जी ख़बर न हूंदी आहे ख़बर न आहे वाक़ई में ई इन लाइ ज़रूरी हूंदो आहे न जेकॾहिं असांजो लाइफ स्टाइल हेल्दी आहे न खाधे पीते में ख़्यालु कयूं छा आहे जो पंहिंजी सभिनी खे ख़बर हूंदी आहे त मूंखे कहिड़ी शइ एलर्जी करे थी कहिड़ी शइ मूंखे मसइलो करे थी हर माण्हू खे ख़बर हूंदी आहे पंहिंजी इहा ॿी ॻाल्हि आहे त नक जी पकाई करे ॿुधाईंदो कोन्हे पर ख़बर हूंदी आहे त माण्हू पाण ई ख़्यालु करे। अच्छा सुणी जीअं होस्टिंग जी असां ॻाल्हि कई त तव्हां चयो त माना होस्टिंग करण में मूंखे मज़ो ईंदो आहे इहे माण्हू सां कचहरी हाल अहिवाल हेॾा होॾा ऐं पाण बि तव्हां माशाल्लाह जेको आहे हरफन मौला होस्ट आहियो हूअं तव्हांजी पंहिंजी कहिड़ी पसंदि आहे होस्टिंग में त केरु पसंदि आहे कंहिंखे ॿुधंदा आहियो कंहिंखे ॾिसंदा आहियो? मोइन अख्तर बुशरा अंसारी अनवर मक़सूद सही ऐं इन्हनि जो असां वटि जेके सिंधी में जेके वरी साथी आहिनि महताब अकबर राशती मुंहिंजी रोल मॉडल रही आहे। अच्छा ऐं नंढपण में मां तसवुरु कंदी हुअसि ऐं बाबा वारनि खे चवंदी हुअसि मूंखे आंटी महताब जहिड़ो थियणो आहे छो त असांजा घर वारा वास्ताब हूंदा हुआ न। अच्छा मूंखे आंटी महताब जहिड़ी मेज़बानी करणी आहे जीअं हू कंदी वॾनि वॾनि माण्हुनि सां कीअं वेहबो आहे कीअं मिलबो आहे ऐं अखियूं मिलाए कीअं ॻाल्हाइबो आहे। अच्छा मेज़बान जी बॉडी लैंग्वेज कहिड़ी हुजणु घुरिजे इहो सभु मां उन्हनि खे ॾिठो उन्हनि खे मां उन प्रोग्राम ॾिसंदी हुअसि पोइ मां हीअं चवंदी हुअसि मां हिकिड़ी ॾींहुं आंटी महताब जीअं ज़रूरु होस्ट थींदसि ईअं ई वॾनि वॾनि माण्हुनि सां मां हीअं ॻाल्हाईंदसि पोइ मुंहिंजो शौक़ु पूरो थियो आहे थिए पियो हले पियो। अच्छा त जीअं तव्हां जो त मां महताब साहिबा लाइ त मां उन्हनि खे ॾिसी करे माना थींदी हुयमि त मां ईअं कंदमि कुझु ओड़ियूं शयूं पाण में एडॉप्ट कयई हा बिल्कुलु छो त हुननि जो जेको चवणु हूंदो हुयो मुंहिंजे इंटरव्यूज़ में बि अची चुकी आहे मां हुनखे इंटरव्यू करे चुकी आहियां इहा मुंहिंजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे सो इहा बि ऑनर जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ जो हुननि मुंहिंजे ई प्रोग्राम में सिधी रीत चयो त मूंखे फ़ख़ुरु आहे त तूं माना वाक़ई जेको सोचियो त उहो कयो त माना महताब राशदी सां या मुस्तफ़ा कुरैशी साहिब सां अहिड़ियुनि शख़्सियतुनि सां वेही करे ॻाल्हाइणु बिल्कुलु इहा बि हिन लाइ खपे थो सवली ॻाल्हि कोन्हे सोणी खे त तूं घुराए वरितो तुंहिंजो दोस्त आहे सुठी कचहरी थी वेंदी पर मुस्तफ़ा कुरैशी साहिब खे घुराए कचहरी कर त ख़बर पए माना हिकिड़ी ॻाल्हि थी कयां मेज़बानी जी त हिकु मेज़बान लाइ वॾो टास्क हूंदो आहे त तव्हां कंहिं वॾी शख़्सियत सां वेठा आहियो हाणे हुन सां तव्हां कीअं ॻाल्हाइणो आहे सभु शयूं नज़र में रखणियूं आहिनि अदब एहतराम ॿोली संदसि उमिरि संदसि कमु संदसि तजुर्बो तॾहिं वञी तव्हांखे ख़बर पवंदी आहे त हाणे मूंखे मुंहिंजी बॉडी लैंग्वेज कीअं हुजणु घुरिजे पाण त माना साहेड़ियूं आहिनि सरती आहिनि शायदि असां त फ्रेंड्स बि आहियूं त उन हिसाब सां बि पर बाक़ी में सही आहे त हिकु होस्ट जे लाइ माना ओड़ी शख़्सियतुनि सां ॻाल्हाइणु उते ख़बर पवंदी आहे त उते ख़बर पवंदी आहे। अच्छा तव्हां खां पुछंदसि माशुबा त हाणे रिसेंटली अचण वारी आहे ईद में बाक़ी अची ॾींहं बचा आहिनि उन लाइ को नयो कलाम क्या तयारी उन लाइ हिकिड़ो गीत कयो आहे अच्छा कयो वोकल उन्हनि जो रहियल आहे ट्रैक उन्हनि जा तयारु आहिनि बाक़ी थोरो गलो सेट थिए बसि सुभाणे ॿिए ॾींहुं इनशाला उहो कंदासीं रिकॉर्ड। अच्छा हाणे रिकॉर्डिंग हाणे कंदव? हा अच्छा हिकिड़ो जीअं तव्हां कलाम हाणे ईद जे हिसाब सां नयो इहो तव्हां रिकॉर्ड कराए पिया हिकिड़ो कलाम रिकॉर्ड कराइण में मतिलबु या पूरो प्रॉपर ठहण में केतिरो टाइम दरकार हूंदो आहे? सुठे नमूने जेकॾहिं माण्हू उन में कमु कराए थो तक़रीबन हफ़्तो लॻी थो वञे हिकिड़े गीत में ऑडियो वीडियो उन में ऑडियो जे लाइ पहिरियां तव्हांखे डमी ॾियणी थी पवे पोइ वरी उन खां पोइ उन ते वरी रिधम थो थिए उन खां पोइ वरी जेके इंस्ट्रूमेंट वॼनि था अलॻि अलॻि अचनि था उहे उन्हनि जो टाइमिंग अलॻि अलॻि आहे गिटार वारो आहे त उन खां टाइम वठिणो पवे थो वायलिन वारे लाइ टाइम वठिणो पवे थो पोइ इन जे करे देरि मिक्सिंग में बि हिकिड़ो अधु ॾींहुं लॻी वेंदो आहे। अच्छा जॾहिं तव्हांजो को बि कलाम नयो कलाम ईंदो आहे ऐं ठही करे तयारु थींदो आहे ॿुधंदा आहियो पंहिंजो त पहिरियां ॿुधंदा आहियो त मतिलबु उन में मां का ग़लती त न कई आहे या कुझु अहिड़ो तलफ़ुज़ में या कीअं? उहो जंहिं महिल असां वोकल कंदा आहियूं त ओॾी महिल ई पाण खे ख़्यालु करिणो पवंदो आहे तलफ़ुज़ जो। अच्छा हा त मूंखां ग़लती न थी वञे सही हाणे ईअं आहे जो मां पेशे जे लिहाज़ खां टीचर बि आहियां अच्छा त उन हिसाब सां कुझु ख़बर थोरी घणी आहे पोइ जेको गीत लिखियलु हूंदो आहे कंहिंमें थोरो तलफ़ुज़ जो हूंदो आहे मसइलो त ॿुधाईंदा आहियूं शाइर खे या किथे असां में मसइलो हूंदो आहे त शाइर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके सुठा शाइर आहिनि सभई ॿुधाईंदा आहिनि साईं हिन खे जेकॾहिं हीअं करे चइबो त वाह ठीकु आहे हा छो जो इलाइक़े जे हिसाब सां बि
असांजी लैंग्वेज खे थोरो ॻाल्हायो वेंदो आहे जीअं थर में इहा ई साॻी सिंधी थोरी चेंज ॻाल्हाई वेंदी आहे असांजे उतर में चेंज ॻाल्हाई वेंदी आहे न पर इन जो हिकिड़ो कारण आहे न त हर 70 किलोमीटर खां पोइ असांजा लहजा मट ॿोली सिंधी आहे असांजा लहजा मटिजी था वञनि जीअं मां आऊं अहिड़े हिसाब सां इहे मच्छी मच्छी आहे मिसाली ॻाल्हि त इहे लहजा मटिजी वेंदा अच्छा रस्ते खे काफ़ी माण्हू गस सॾींदा आहिनि दग बि चवंदा आहिनि दग चवंदा आहिनि गस चवंदा आहिनि इहो थोरो आहे इहे शयूं पोइ उतां जो जेको शाइर हूंदो आहे चवंदो साईं हे लफ़्ज़ हिन में जेकॾहिं उहो चइजे बहितर आहे हा अच्छा जीअं शाइरी जी तव्हां ॻाल्हि कई त तव्हां शाइरी कई बि आहे ऐं इहो तव्हां हाणे असांखे अंतरो ॿुधायो बि थोरी देरि पहिरियां जेको आहे हूअं तव्हां शाइरी कंदा आहियो शाइरी काफ़ी टाइम अॻु में कंदा हुआसीं हाणे इहो आहे जो एमरजेंसी में को गीत लिखणो आहे मिसाल ॻाल्हि तो लिखी वेंदा आहियूं लिखी वेंदा आहियो हा वाह वाह तव्हां पंहिंजी शाइरी पाण करे करे ॻायो आहे हा पंहिंजे नाले सां न ॻाई आहे पर ॻाई ज़रूरु आहे अच्छा हाणे चवंदा त सिंगर बि पाण आहे शाइर बि पाण आहे त इहो न वधीक सुठी ॻाल्हि आहे न कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे काफ़ी मां सिंगर्स कीअं ॿुधा हो चवंदा आहिनि असां शाइरी कंदा नालो कंहिं ॿिए जो इहो छो भला ईअं छो हा हाणे मिसाली ॻाल्हि मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे उहो चवंदो यार किथे केॾी महिल को मौक़ो मिले त मुंहिंजो नालो वठिजांइ पोइ मौक़ो मिले त पोइ उन में कंहिं ॿिए शाइर जी शाइरी असां नथा खणी सघूं मां पाण शाइर आहियां इन करे मां पाण लिखी अञा हुनजे नाले सां नालो चई सघूं था इहो करे सघूं था पर इहो छो ॿुधो ॾिसो शाइरनि खे त माण्हू घुराईंदा आहिनि न भले शाइर जेके हूंदा आहिनि इंटरव्यूज़ थींदा आहिनि उन्हनि जा अख़बार में या टीवी ते पोइ उनखे कोई घुराए ॿियो शेर चवे पोइ छा कंदो पोइ उहो मरी पवंदो बि जिट थी ॾाढी हा उहो ई न त माना हे त उहा हिकिड़ी फिल्म बि ठहियल आहे न त उन में शाइर हिकिड़ो हूंदो आहे नालो ॿियो हूंदो आहे जॾहिं उहो साम्हूं ईंदो आहे त हुनखे ख़बर ई न हूंदी आहे अॻिलो उहो शाइरी पियो ॿुधाईंदो चवंदो यादि त हिनखे आहे सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं ॾिसूं था केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे सो बहरहाल जंहिं बि कॉल कई उहा बराए महिरबानी ॿीहर कॉल कयो ऐं जेको आहे नंबर असांजो स्क्रीन ते अची रहियो आहे पर कॉल करण खां पहिरियां हमेशह इहो चवंदी आहियां त टीवी जो वॉल्यूम जेको आहे बंदि करे छॾिया कयो टीवी जो वॉल्यूम या आवाज़ जेको आहे खोले करे ॻाल्हाईंदव त पोइ ॻाल्हि ॿोल न आहे थी सघंदी पोइ फ़ोन ईअं ई थींदी आहे कटिजी वेंदी आहे रिपीट में ॾिसी सघनि था न हा अच्छा माण्हू थी हूंदा न मां पंहिंजो आवाज़ हा हा ॾाढो मां बि उहो ई चवंदी आहियां पंहिंजे प्रोग्रामनि में त तव्हां रिपीट में ॾिसिजो रिपीट में या कंहिंखे अॼु कल्ह त उहो आहे मोबाइल पाण वरी कंहिं कुंड ते ॻाल्हायो ईअं ई मोबाइल कंहिंखे ॾियो उहो पंहिंजो आवाज़ बि ॿुधणो आहे हा क्लिप पर उन्हनि खे आवाज़ ॿुधणो आहे त असां कीअं था ॻाल्हायूं कीअं था ॻाल्हायूं सो अच्छा इहो बि हिकिड़ी उन्हनि जी मोहबत हूंदी आहे यार एक्साइटमेंट हूंदी आहे हिकिड़ी सुठो लॻंदो आहे त हिकिड़े प्रोग्राम में फ़ोन पिया कयूं लाॻी थो वरी जॾहिं असां नंबर मिलाए असां बि कंदा हुआसीं ईअं ठीकु आहे असां पंहिंजी ॻाल्हि बि कंदासीं असां बि कंदा हुआसीं ईअं मुख़्तलिफ़ चैनल्स ते फ़ोन कंदासीं हिकु हणी 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 वञी लॻंदो पोइ सुवालु विसरी वेंदो छो ख़ुशीअ में छा पुछणो अज़रा ठीकु आहे हा ठीकु आहे अज़रा पुछे बि मूंखां जी चओ छा चवंदो प्रोग्राम ॾिसो तव्हां ठीकु आहियो अज़रा ईअं बि कंदा आहिनि माण्हू असां बि ईअं कंदासीं सही ॻाल्हि आहे ईअं थींदो रहंदो आहे अच्छा सुणी वरी थोरो तव्हांजे उन ते अची वेंदासीं अच्छा जो तव्हां हिकिड़ो इलाही मूंखे पर्सनली माना मूंखे ख़ुशी थी त हूअं त तुंहिंजो कमु सुठो आहे इलाही ऐं त रिपोर्टर बि तूं तमामु सुठो कमु कयो आहे जर्नलिस्ट सुठो कमु कयो आहे होस्ट त सुठी आई पर मतिलबु जेको हीअ हाणे तहरीक हले पई इन में तव्हां कमु था कयो ॾाढो सुठो त हाणे वरी कोई रिसेंटली कोई अहिड़ो केस आहे जंहिं ते तव्हांजी जाखोड़ हले थी तव्हांखे पतो पियो जे त हिते आहे काई न हींअर वॾो केस आहे हिकिड़ो हाई प्रोफाइल केस चई सघूं था अच्छा हिकिड़ी ॿारड़ी आहे छो त अॼुकल्ह रेप केसिस बि वधी विया आहिनि ऐं इहो ॾाढो माना लिंग कांडार जी था वञनि जॾहिं सोचूं था त असांजे ॿचिड़नि सां हीअं थो थिए ऐं हू त वैशी हैवान आहिनि जिनजो को दीन धर्म कोन्हे उन उहा ॿारड़ी 13 वरियनि जी आहे 70 वरियनि जे माण्हूअ हुन सां इहा ज़्यादती ॾाढाई कई आहे उनजे पोयां लॻा पिया आहियूं अच्छा ऐं हींअर ईअं सम्झो त सोभ ई हूंदी असांजी असां वञी पहुता आहियूं बसि थोरियूं शयूं आहिनि ऐं गणतीअ सां इहा ॻाल्हि चवणी उहो प्रेग्नेंट बि थी चुकी आहे ॿारड़ी उहो पाण ॿारड़ी आहे पर अॼुकल्ह छो त खाधा पीता सुठा आहिनि न त ॿारड़ी वॾी थी वञनि थियूं जल्दी हेल्दी खाधा खाइनि थियूं सुठा खाधा त जल्दी हेल्दी थी थियूं वञनि उहो पाण ॿारड़ी आहे हुनखे ख़बर ई कान्हे का उहो त माना कल्ह असां हाई कोर्ट में हुआसीं त हुन ईअं पियो चयो जल्दी करायो सॼो मसइला ख़तमु करायो त मां पार्लर खोलियां
हुनखे मैंने माना ख़बर ई मासूम नहीं खे छा इहा थियो ख़बर न आहे त मूंसां वेदन केॾी थी आहे। सही स्वान माण्हू ते वञी पहुता आहियूं, बसि कुझु ॾींहं बसि पोइ ॿुधाईंदासीं असां। इंशाल्लाह फतेह थींदी ऐं बिल्कुलु। मतिलबु अच्छा हा हिकिड़ी ॻाल्हि जीअं हिननि चयो त नाला, चलो नाला नथा खणी सघूं, पर मां इहो चवंदी आहियां अहिड़े माण्हुनि खे अहिड़ी सज़ा बि त ॾिनी वञे न, जीअं अॻिलो ख़ौफ़ करे त यार हिनखे अहिड़ी सज़ा मिली त मूंखे बि मिली सघे थी। असां वटि थोरो इहो माना आहे त सज़ा कोन थी मिले, असां न ॿुधो आहे न कॾहिं कारण बि त आहे नज़रा, तव्हांखे बि ख़बर आहे, माशूक भाउ खे बि ख़बर आहे त जिते पैसो सवायो अची वेंदो आहे उते उहो वात बि बंदि कराए छॾींदो आहे। असां वटि इहे शयूं अलाए कॾहिं ख़तमु थींदियूं, इहे कम ख़तमु न थींदा, इहे वारदातूं ख़तमु न थींदियूं जेसि ताईं असां उन्हनि खे, जीअं अफ़गानिस्तान में उन्हनि खे या कीअं ॿाहिरि या सऊदी अरब में चौक ते चौराहे ते उन्हनि जूं मुंडियूं कपनि था, उन्हनि खे चोर को आहे उनजो हथ कटनि था, तॾहिं सामान पियो आहे। न पर अहिड़ो ट्रेंड बि सेट थींदो हिकिड़े ॾींहुं, ज़रूरु थींदो, छो जो चवंदा आहिनि न त माना रड़ियूं वाका करणु ज़रूरी आहे। ग़लति ॻाल्हि जे लाइ माण्हू आहिनि जेके हिते ईअं खुलेआम इहे जीअं तव्हां उन्हनि जो नालो खयो त उन्हनि जो को दीन धर्म न आहे, वाक़ई में इहे ई माण्हू वरी उते एॾा सिधा हूंदा अथव जीअं माना छा चवंदा आहिनि अख में वरे हिननि में। सो अहिड़ा माण्हू असां वटि बि ईअं थियणु खपे। हक़ीक़त में हिकु दफ़ो सयाम कंदा न त पोइ हर कंहिंखे ख़ौफ़ थींदो। बिल्कुलु बिल्कुलु असां वटि ऐं इहा ज़िमेवारी बेसिकली पाण सदाईं ॻाल्हि कंदा आहियूं त रियासत जी आहे। ठीकु आहे, ऐं रियासत कोशिशि करे न जेकॾहिं त इन्हनि सभिनी खे मुंहिंजो अची सघे थो। रियासत पाण त आम माण्हू आहियूं न, पाण पंहिंजे वित ऐं वसाहारी कमु करे सघूं था न, ॻाल्हाए सघूं था, चई सघूं था त अज़रा ही ग़लति कमु कयो आहे। बाक़ी हाणे माशूक भाउ रियासत आहे, हाणे सज़ा ॾियणु या उन कानून में वठी वञणु रियासत जो कमु आहे। असां हुननि खे ॿुधायूं पिया, माण्हू कढी ॾियूं पिया, असां इहो ई करे सघूं था न, छो त असां कानून लागू कंदड़ इदारा कोन्हियूं, असां रियासत कोन्हियूं, असां आम माण्हू आहियूं जिन खे अहसास आहे इंसानियत जो। असां तव्हांखे माण्हू ॾिनो, हाणे रियासत छा थी करे इहो उन ते अच्छा, पर काफ़ी अहिड़ा इदारा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि असां सां गवर्नमेंट बि सहकार करे थी, या गवर्नमेंट सतह ते बि असांजी सपोर्ट कई थी वञे, त जीअं पुलिस जे थ्रू या वकीलनि जे थ्रू, त तव्हां सां अञा अहिड़ो न आहे? न, अञा फ़िलहाल त कोन्हे को, असांजी ॻाल्हियूं थियूं आहिनि ज़रूरु, छो त ॿारड़ी प्रिया कुमारी खां शुरूआति कईसीं मज़हब जा मतभेद ख़तमु करण लाइ, त हिंदू आहे त इहो तसवुरु ख़तमु थिए त ॿारड़ी आहे, इहो सोचनि त असां सां माना असांजी माना JIT बि जुड़ी हुई, हुन सां ॻाल्हि ॿोल बि थी हुई, सिंध हुकूमत बि विच में आई, हुननि ॻाल्हियूं ॿोलियूं बि कयूं हुयूं, माण्हुनि ताईं ईअं सम्झो पहुची बि विया आहियूं। पर विच में कॾहिं कॾहिं ॿिया माण्हू बची वेंदा आहिनि जेके न चाहींदा आहिनि त कुझु चङो कमु थी सघे, उन्हनि जे ई विच में वेठल माण्हू हूंदा आहिनि। बिल्कुलु, छो त हर हंधि सभु सुठा त कोन्हनि, हींअर पाण जेतिरा भाती हिते वेठल आहियूं ज़रूरी कोन्हे सभु पॉज़िटिव सोचींदा हुजूं, उन्हनि में इलाही अहिड़ा बि हूंदा जेके सोचींदा हूंदा त नेगेटिव बि आहे कुझु। सो सिंध हुकूमत किथे किथे साथ ॾिनो बि आहे, किथे किथे न बि ॾिनो आहे, पर असां वरी बि उन्हनि जे ई दर ते रड़ कयूं पिया त ज़िम्मेवार तव्हां आहियो, तव्हांजो कमु आहे, हेल्प कयो, सपोर्ट कयो। सही। सो बहरहाल टाइम भी असांजो लॻभॻि ख़तम ई थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में। कलाक आहे छा, उहो ई ख़तम, कलाक असांजो आहे यार, टाइम असां वधाईंदासीं पर जॾहिं वधाइनि हाणे। सो बहरहाल सुणी तव्हांजी वॾी महिरबानी। पर हज़रा जी मां रिक्वेस्ट कंदसि जेके बि इंतिज़ामिया आहिनि उन्हनि खे त टाइम वधायो, छो त हज़रा ॾाढो इम्प्रूव कयो आहे न्यूज़ कास्टर वारे सफ़र खां, मेज़बानी वारो जेको सफ़र आहे न हुन ॾाढो इम्प्रूव कयो आहे, जंहिंखे मां एप्रिशिएट कंदसि। थैंक यू, आदाब अर्ज़ी। सो बहरहाल ऐं जेको आहे तव्हां मुंहिंजे लाइ सिफ़ारिश कई, इहा वॾी ॻाल्हि आहे, मुंहिंजी सिफ़ारिश पहुची चुकी आहे टाइम। सो असां में टाइम जेको आहे वधाइण जी कोशिशि कंदासीं, ऐं सभु चवंदा आहिनि टाइम ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइम हुजे 2 कलाक हुजनि त असां कुझु ॻाल्हायूं माना, जेकर तव्हां वटि कलाकार त तव्हां महिमान हिकिड़ो घुरायो, हा त फ़ाइदो थिए तव्हांखे, त उन महिमान सां हिकिड़ी भरपूर कचहरी थी। बिल्कुलु। सो बहरहाल असां तव्हांजे उन ते गौर कंदासीं। बिल्कुलु। सुणी वरी हिकिड़ो दफ़ो स्पेशली जेको आहे थैंक्स फॉर कमिंग, ऐं जेको आहे अदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो, तव्हांजी तबियत ठीकु न आहे, अलाह ताला तव्हांखे ज़िंदगी ॾे, सिहत ॾे, ऐं ईअं ई ख़ुशि रहो। आख़िर में जेको आहे सॉन्ग ॿुधंदासीं, सॉन्ग ॿुधा, हा सॉन्ग ॿुधंदासीं, बसि दिलि जाए कयो, असां सॉन्ग ॿुधंदासीं, पोइ जेको आहे असांजी मोकिलणी आहे कोन, ज़िंदगी रही त वरी सुभाणे गॾु हूंदासीं की नई शख़्सियत सां या कंहिं नए चहिरे सां गॾु। तेसिताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, बाय। मुंहिंजी तरफ़ सोणी जे तरफ़ां बि ऐं अदा जो कलाम ॿुधंदासीं जी। धड़कन दिल
खजाना कर पाण खां दूर तू पल तुझे नाम सां दिल हीअ धड़के थी आहीं साह में तू शामिल दींदी छॾे ही धड़कण दिल तोखे ॾिसां थो मैं की पवां थो गुलड़ा ही दिल जा टिड़ियो पवन इश्क वहां जो सीने अंदर सागर में जीअं लहरूं हुजन तू जो हुजा मां गौहरा थो मिले अगर ॿियो जनम ही मुझो मुर्को ही मुझो खुशियों तो साईं तुझो कसम दींदी छॾे ही धड़कण दिल खजाना कर पाण खां